बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सरज़मीन सिंध में 1890 खां 1896 ईस्वी ताईं बरतानवी राज ख़िलाफ़ बग़ावत ते मुश्तमिल 12 बहरूटियुनि जी हुर तहरीक तारीख़ जो हिकु अहम हिस्सो आहे। हिन तहरीक में बच्चू बादशाह ऐं पीरू वज़ीर सांगर जे वेझो मखी ढंढ में पंहिंजी हिकु आज़ाद हुकूमत क़ाइमु करे बरतानवी राज ख़िलाफ़ बग़ावत जो अलम बुलंद कयो। इहे मखी जा मंसूर जेके 1896 ईस्वी जी नवंबर ताईं शहीद थी चुका हुआ, जिन खे अॼु 125 साल पूरा थिया आहिनि। सिंध जे इन्हनि 12 बहरूटनि बाबति पहिरियों भेरो हिकु कहाणी हुर मखी जा 1913 ईस्वी में शाया थी। हुर मखी जा कहाणी सिंधी ॿोली ऐं अदब जी तारीख़ में पहिरीं ओरिजिनल शॉर्ट स्टोरी तस्लीम कई वञे थी, जेका मशहूर लेखक लालचंद अमरॾिनूमल जगतियाणी लिखी। लालचंद अमरॾिनूमल जगतियाणी 25 जनवरी 1885 ईस्वी ते हैदराबाद में ॼाओ ऐं 1954 ईस्वी में देहानत कयाई। लालचंद अमरॾिनूमल नाले वारो लेखक, नाविल निगार, कहाणीकार, मज़मून नवीस ऐं मज़मून निगार हो ऐं काफ़ी किताबनि जो मुसनिफ़ हो। हिन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ते पिणु किताब लिखियो। उनखां सवाइ बेरंगी बाग़ जो गुल जे नाले सां ख़लीफ़े गुल मोहम्मद हालाई रहमतुल्लाह अलैह जी कलाम ते तनक़ीदी जाइज़ो पिणु लिखियाईं। लालचंद अमरॾिनूमल जी इहा कहाणी पहिरियों दफ़ो अॼु खां 108 साल अॻु 1913 ईस्वी में साहत प्रचारक अकेडमी तरफ़ां शाया थी। इहो किताबड़ो 18 सुफ़्हनि ते मुश्तमिल हो, जेको स्टैंडर्ड प्रेस हैदराबाद शाया कयो। इहा कहाणी हुर मखी जा बाद में 1961 जे टिमाही महिराण सिंधी अदबी बोर्ड में शाया पुर थी। हुर मखी जा कहाणी में 12 बहरूटनि ऐं हज़रत पीर साहब पागारे जे इन्हनि जानिसार हुरनि जी अंग्रेज़नि ख़िलाफ़ बग़ावत ऐं मखी ढंढ में क़ाइमु कयल हिकु आज़ाद हुकूमत जी अक्कासी कंदड़ कहाणी आहे। हीअ कहाणी अंग्रेज़ी ॿोली में मोहन गेहाणी तर्जुमो कई आहे। मोहन गेहाणी कराची ॼाओ हिंद जो मशहूर सिंधी अदीब ऐं लेखक आहे, जंहिंजा काफ़ी किताब पिणु लिखियल आहिनि। अलबत्ता कुझु मुहक़क़नि अमरॾिनू जगतियाणी जी हिन कहाणी हुर मखी जा जे कुझु हिस्सनि ते तनक़ीद पिणु कई आहे ऐं कुझु वाक़िअनि खे हुरनि जी शानदार तारीख़ ऐं तहज़ीब जे ख़िलाफ़ पिणु करार ॾिनो आहे। त ॿिए तरफ़ हुर मखी जा कहाणी खे सिंधी ॿोली में लिखियल पहिरीं ओरिजिनल कहाणी या शॉर्ट स्टोरी जो दर्जो मिलियल आहे। उन करे हुरनि जी शानदार तहरीक ऐं मखी जे हिननि 12 बहरूटनि बाबति लिखियल हिन कहाणी जे मुख़्तलिफ़ तनाज़ुरात में जदीद तहक़ीक़ ऐं मुताले जी ज़रूरत आहे त जी हुर तहरीक जे हिन तारीख़ी चैप्टर ते ग़ैर जानिबदाराना तहक़ीक़ थी सघे ऐं असांजो तारीख़ी विरसो पिणु महफ़ूज़ थी सघे।